बाबा खुदा जो वास्तो थे वधी गादा कुलु के होश में न कढ। अच्छो तस मुह होश में कदे आया है न जो मां हिनन के होश में तो कढा अदाकारी तो करे। ओ माय जादो कुछ खुदा खुदा कर जो असा मिस्कीन जे पोया जी बाह बारी ते तो जा पैसा तो के मिली विदा वो बड़ी मोहलत दे तो बुखार मु जान छडे पंजे रे पेरन ते पिया हां हथ बदी तो के दई विदस पंजा पैसा बस कर हाने पेरन ते थी भी आई खुदा खुदा कर सच्ची में ना बीमार थी पवी उठी हाने मके दे मुजा पैसा भाई जादू महीने पैसा किथा आने हां दिसी दी तो म खट दी पई हां खट तो उठा दस तो के पैसा के तो करे दींदस न ये कने घर में को ढको ढोर हो जे हां वो तो के काहे जा हां मुझे घर में तो दिसी दी कुकड़ पे काने का ये कने कोड़े के पैसे ने बस वठी वनी तो तोखे आयो इया पोड़ा। हां हां मां हां उनको न कर हिन मोय के वठी विंदी सास वनी माल जो गाह कराई सास बेवरी छा न माई न मु जो सियाणी जे पैसन में कुछ न वने तू जान त ये सियाणी जाने हाने मुसीबत आई न आयो तो वारो मुड़स हाने तो हथ कठाए वे हाने मुखे बुधा कने दी मुखे मुजा पैसा दी जल्दी कर आओ चवई थी मुखे सफर सफा गाल बुधा मुखे पंजो हिकड़ो दी दे आई जे कदा में दी का हेडा होडा तो री आई न ओ मुखे सुञाणी थी जिन छडे भूत छडे जात तो जिंद कोन छडी दे हां मुखे दी दे बस हां जादो बस मुके डांडियन जी मोहलत दे मके तो हाथ पैर हणी तो के हाथ दींदस चेक के हाथ पैर हणा थई न हणी वठ ना न दिवन का वो ना ये हाथ हुंदई नो ये पैर हुंदई बी ना तो की को नमूनो देखारियो त बन्या थी जिन छड़ाई भूत छड़ाई जातो जिन छानी सहारे पई हुजे ते दिसा हाने किए न थी मुखे खुदा जी का मार पूरी जादो जेल भनी में गई मुझी अरे कान मुंडा है मत को पैसा होता अरे बुआ तू कमाई तो बस ले जान नाने जानो क्या टंगड़ा पवन। आलम खान पहले तो तू लाडो साबरी इंसान होगा पर हाने आउट सा तो बियो दी तुझी कावड़ में इजाफो थी तो अजाए तू मानू सा घेड़ा घेड़ा कंदो तो थोरिंग थोरिंग गाने से तू मानू सा घेड़ा कंदो तो बाबा से मैं लाडो सबर जो है राणा ये सुल्तान मुझे होश पे आवे ये भाई यही तो चाहें तो तू का गलती कर है कोई वे भाई तुझी गलती के आधार पे तो सा हिसाब किताब सीधा देला इन करे चाहो तो उनके को बेड़ो मौको न दे जकर मुझा हाथ टचजी वने मैं तवा जी का मदद न कर सके बाबा से हाने तो सुल्तान वारा पंजा फायर मुझे पे बचे सजा ए हर वक्त मुके चढ़ाईंदा रहा बाबा से मां केतरो बर्दाश्त करूस आखिर तो मां भी इंसान है मां सुल्तान के तंबीह कंदो वो पंजन भावरन के रोकी दो बाबा सही ये सुधरण वाला आहे नहीं या तो मुख्य खबर आते ये शैतान सुधरण जाना है इन गोठ जो अमन मान खराब करने में भी नहीं शैतान जो ही था अरब खान जे करे ये गोठ में न हो जना ना तो इन गोठ में वडो सुकून गया अमन गया बाबा सुल्तान चाहे तो सजो झेड़ो उन जो हो पर जो उन जो लाए था वो ये चाहे तो उन में अधो जो वडाई मानू आए वो यही तो चाहे तो पर आल खान तू सब्र का कम वठलो खुदा कंदो तो सुल्तान एक सुधरी पो खपे तुझी गोराब इनके मां पंहिंजे हथनि में मुडो थियण न ॾींदुसि जेसी ताईं न कात खे मां अकबर खान जे निड़घट ते नथो वहायां अदा साईं जॾहिं उनखे अकबर खान जे मथां इस्तेमाल करणो आहे त पोइ या धर छा जी गुलाम छोरो सफ़ा इंडिया ते बीठो आहे रुगो चपटी वजाइण जी देर आहे त उड़ाम कंदो रुगो या छोरी पंहिंजा पर फड़काइण जी कोशिश करे
त मां बदनामी जे गिछन खे आजाद कंदस। अकबर खान जी हवेली जे मथा लामारा ॾियण लाइ जीअं ढूंढ खे पट्टे पट्टे खाईंदी हुई, ईअं ई अकबर खान जी इज्जत जो अक्षर कंदी। तुझे त ॿुधायो हूंदो न पुनला त छोरी घर में छाते ग कई वेठी आहे, छो नथी घर जी चाव ठवरां के। गुराम अहिड़े कम में त वक्त लॻंदो आहे, पर इन वक्त जो मां इंतजार नथो करे सघां अदा साईं। मां चाहियां थो त अकबर खान अॼु जो अॼु बदनामी जे भोग खां कफन वेड़े वञी कब्र हवाले थी त जीअं असां वञी हवेली ते कब्ज़ो जमाया। गुलाम नांग खां वधीक नांगण खतरनाक हूंदी आहे। इन अकबर खान खे त असां ख़त्म करे छॾींदासीं, पर इहा बानू बेगम एतिरो आसानी सां पिटारे में कोन ईंदी, छो त हिन नांगण खे पिटारे में फासाइण जे लाइ वरी नए सिर मुर्गियूं वधाइण पवंदियूं। अदा साईं तू रुगो इन नांग जो पिलो कर, बाक़ी न नांगण के बगैर मुरली वजाइण जे पेटारे में मां बंद करे ॾेखारींदुसि। घणो त पोइ हाणे देर न आहे, वक्त अची वियो आहे अकबर खान जी बदनामीअ जो। अरे रे ओ छोरा ओ अरे छोरा पानी कंहिंजे इजाज़त सां लोड़ियो अथई? कमदार मुंहिंजो नालो आहे, नालो बि वठी सघींदो। इहो छोरा छोरा किथां जी तमीज़ आहे? अरे तू कमदार खे न समझाए, जेको पुछो आहे वो ॿुधाए। ये ज़मीन रेस जी आहे, जेका असां कायूं पिया उहा बि ज़मीन रेस जी आहे। पानी हिते वया हुते कहिड़ो फर्क थो पए? अहिड़ो चंबो हणाए जो रत कुत्ता बि न चटनि। अरे तू कमदार खे समझाईंदे त कहिड़ो फर्क थो पए? मोटा होश में त आहीं? तू को एतिरो सुरीलो नाही जो मूं मथां हथ खणी। बस रे बस, घणो ठाहो को न थी। मां सुरीलो न आहियां, बाक़ी तू सुरीलो आहे। अरे आलम खान जो सिर तो मारे अहिड़ी करे मोकिलियां माइट बि कोन सुञाणनी, छो त फोटो हणंदो आहे अहिड़ो सोटो वो धक लगे न लगे। अरे ॾिसी छा थो, बंद कर पानी। नथो बंद कयां, छा कंदे तू? हाँ साईं, किवलीअ खे बि पर फुटी आया आहिनि। अरे ॿ टे ॾींहं राणा खान जी उबर खाधी अथई त तूं बि पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झे। अॼु जेकॾहिं हितां बग़ैर पानी बंद कइजे वियो आई न, ॿीहर ज़मीन ते न अचिजांइ। पानी भी बंद कोन कंदुसि ऐं ॿीहर ज़मीन ते बि ईंदुसि। तू रेस नाही, कमदार आहीं, टके जो कमदार। कमदार आहीं, कमदारी थी रह। रेस बणजण जी कोशिश न कर, न त अजायो मुफ्त में मारियो वेंदे। तू छा फोटे खे मारींदे? फोटो पाण मौत आहे मौत। हाणे तू ॿीहर अचिजांइ ज़मीन ते, तोखे ॾसींदुसि त फोटो कहिड़ी भला जो नालो आहे। छो त फोटो हणंदो आहे अहिड़ो सोटो, पोइ लॻे न लॻे। जेको कुछ ॿुधाइणो अथई मूंखे ॿुधाए, ऐं हा ॿीहर फोन करे मूंखे तंग न कजांइ। मुंहिंजो हाणे तोसां को वास्तो कोन्हे। तू ॼाण त तुंहिंजो इहो गोराम ॼाणे। छो मिठल, तुंहिंजो मुंह मथां एतिरो बि एतबार न आहे जो तू मूं ते यकीन करी त मुंहिंजे ऐं गुराम जे विच में कुझु बि अहिड़ो न आहे। अखियूं अखियुनि में, हथ हथनि में ऐं वाइदा कया पिया वञनि। अञा चई थी त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ॾिस दुआ, मूंखे बेवकूफ़ न बणाए। कसम सां मिठल, मूं रुगो तोसां ई प्यार कयो आहे ऐं तोसां ई कंदी रहंदसि। त पोइ तोखे इहा कहिड़ी मजबूरी जो गोराम सां हथ हथ में मिलाई? इहो मां तोखे फोन ते नथी ॿुधाए सघां, इन लाइ तोखे मुंहिंजे घर अचणो पवंदो। जेसि ताईं मूंखे तूं हक़ीक़त नथी ॿुधाई मां कोन ईंदुसि। मिठल, जेकॾहिं तूं अञा बि मुंहिंजी ॻाल्हि न मञी न ऐं मूं ते शक कंदे न त मां रोई ॾींदी सही। ठीकु आहे, हाणे ॾिस रो न, मां ईंदुसि मां। कॾहिं? जॾहिं टाइम मिलियो। छा तो वटि मुंहिंजे लाइ टाइम बि न आहे? दुआ ॻाल्हि उहा न आहे, पर मां कुझु बि ॿुधण नथी चाहियां। सुभाणे तोखे हर हाल में अचणो पवंदो। ठीकु आहे, मां ईंदुसि। मूंखे इंतज़ार रहंदो तुंहिंजो। आलम खान, तो जहिड़ो माण्हू जज़्बात में अची वञे त पोइ आम माण्हू जे मथां कहिड़ी मयार? बाबा साईं, मां जज़्बात में न आयो। घणी मल्हार का कम ई ठाहे छॾिया।
तॾहिं त मल्हार खे होश बि कोन आयो। अञा तो चई था जज़्बात में कोन आयो। बाबा साईं मां पंहिंजा होश विञाया न, ये मल्हार अस्पताल में कोन पहुचिया। बाबा साईं इहो मुंहिंजे सब्र जो वाज़िह दलील आहे त मल्हार अञा ताईं ज़िंदा आहे। आख़िर छो आलम खान, छो मल्हार जी अहिड़ी हालत थी, छा लाइ? बाबा साईं मल्हार सभु हदूं ओरांगे चुको हो ऐं मूंखे हथ खणण ते मजबूर कयईं। हाणे ॿीहर अहिड़ी ग़लती न थिए आलम खान। मां सुल्तान वारनि खे रोके आयो। अस्पताल में वापसी ते तव्हां ॿिन्ही जो फ़ैसिलो थी वियो। फ़ैसिलो? छो आलम खान, तूं फ़ैसिले खां लवाई पियो? बाबा साईं मां फ़ैसिले खां कोन पियो लारायां, पर बाबा साईं सुल्तान सही सिधी चाल चलाए मूंखे सॼे ॻोठ जे ॾाढो बदनाम करण जी। सुल्तान मल्हार खे पढ़ाए मोकिलियो त जीअं मां मजबूर थी उनजे मथां हथ खणां। सुल्तान खे फ़ैसिले सलाइण जी वाट मिले ऐं मूंखे सॼी बिरादरी जे ॾाढो बदनाम करे मुंहिंजी इज़त उछाले। इन ई चाल में सुल्तान कामयाब थी चुको आहे। बाबा साईं मां हिन फ़ैसिले में न ईंदुसि। आलम खान जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ फ़ैसिलो बंदि कमरे में सुल्तान मल्हार जे विच में कयो वेंदो। ॿी बिरादरी खे फ़ैसिले खां परे रखियो। बाबा साईं इहा ॻाल्हि सुल्तान कॾहिं बि कोन मञंदो, कॾहिं बि कोन मञंदो। मूंखे मञाइण मुंहिंजो कमु आहे, पर हाणे तोखे सब्र खां कमु वठिणो पवंदो। छा थियो? वारो त कर, तालो चाबी त खणी अच। तालो ऐं चाबियूं, पर छो? तूं वञ त सही। मार पवई सिर नियो ही वञा त वञा। वारो कर तालो चाबी खणी अच त किथे ये धोती वारी घर में भिड़ी न अचन। उन्हनि जे अचण खां पहिरीं तालो ॾेई छॾो आहिरो। अचे ए तालो ऐं चाबियूं अची वई। वारो कर वञ तालो ॾे। वञा त वञा, ॾाढी त कर त। अरे मुआ अंदरों मैं जेकॾहिं अंदरों तालो ॾींदासीं त छा हो ॾाइण सम्झी कोन वेंदियूं? हाँ त सियाणी अंदर वेठी आहे। जेकॾहिं न अंदर ॿई ॼणियूं आहियूं त ॿिन्ही खे दोहल वांगुरु वॼाए वेंदियूं। ये करे ॿाहिरां हली तालो खे बंदि कर। ॿाहिरां? हा ठीकु आहे। अरे मुआ तरस पहिरीं मां अंदर वञा पोइ तूं ॿाहिरों तालो ॾे ऐं तालो ॾेई पोइ भित टपी अचिजांइ। मां भितियूं कोन टपंदो साईं, मूंखे पंहिंजूं घून आहिनि मञाइणियूं। ठीकु आहे मुआ, तूं अंदर तालो ॾेई मूंखे बंदि कर त तूं वञ ॿाहिरि धिका खा। घर छॾे सॼो ॾींहुं मां किथे रुलंदुसि? कुझु अकुल कर सियाणी, कुझु अकुल कर। जिथे वणे उते वञी मर। वो निभाग ॾिसो थियूं त घर खे ॿाहिरि तालो ॾिनल आहे समझ दियो त सियाणी लॾो खणी हली वई। घटि में घटि अॼो ॾींहुं त आराम मिलंदो न। हाणे वारो कर, दरवाज़ो बंदि कर, तालो ॾे। वयुसि त मरी, पर कयां थो बंदि। पर बी जेकॾहिं तूं ॿाहिरि रहिजी वेंदे त पोइ मूंखे हिसाब किताब केरु करे ॾींदो? अबा हेड़ी त शइ कर, हेड़ी त पकड़ो। जी नानी साईं। अबा मां ही कोड़ल अंदर था वञ, पोइ तूं ॿाहिरि तालो त ॾेई छॾ। हले कोड़ा ॿाहिरि तालो चङी तरह ॾिजांइ। अहिड़ो तो बंदि कयां जो मुखां बि न खुलंदो। बाबा साईं इन सावण वारे छोरे पुनल जा बि पर निकिरी आया आहिनि। इन ॾींहुं पाणीअ जे वारे ते मूंखे घटि वधि ॻाल्हाए वियो आहे। पाणी जे वारे ते तव्हांखे घटि वधि ॻाल्हायो? जी बाबा साईं, पिपुर वारे नंबर में पाणी पियो हले, पुनल वरी पंहिंजे तरफ़ ते पाणी पियो खोले। मां रुगो हिकिड़ो चयोमांसि अधु कलाक सब्र कर त ॿारो भरजे। उन ते न ॼाण त किथों आयो किथों वियो बाबा साईं। पाणी ज़बरदस्ती खोले हले वियो, ॿारो वञा अध में पियो आहे। तव्हां हाली पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था। पर तोड़े छोरे खे छॾे थो वञण ॾिस। आलम खान जे करे मुड़ी वियुसि बाबा साईं, आलम खान जे करे। जेकॾहिं न कुझु चवांसि हा त पोइ तव्हां ई मूंखे मयार ॾियो आहे। हीअर अहिड़ी ग़लती करे न हलण जे क़ाबिल न छॾिजोसि, बस त भाई टको टाली कराए खणी वञी। जी बाबा साईं, ईंदो अकेलो वेंदो चैन कुलनि ते, जो त कमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धकु लॻे जा न। माई जादो सच ॿुधाइजां, तो त सियाणी जो खंधु लिखी रखियो आहे न? हाँ माई,
मां कच्चो कम कई आई कोन 1000 त छा रुपयो टको पैसो भी पंहिंजो लिखी रखो आ लिखण त अचे थो न न इहो नेक कम जेको न तो जाड़े खां कराईंदी आहियां बुधू तोखे कुछ लिखाइणो आहे छा हाँ माई तॾहिं त आई आहियां जेकॾहिं लिखियल न हूंदो न इहा ॾाण कसम खणी वेंदी मार पैसे इने पर राजा ने खे फुरियो आ जेकर तू मुझे थोरो साथ दी न इने सा एड़ो होशियार कयूंस जो जिंदगी में कदा यो कम सोचे भी न थी सके हां त पोइ वारो कर माई देर न कर भाई वसाई भली आई है भलाई दे जाड़ा कंधो पे लिखी दे हां वरी के चू खदू थियूं कयूं खोटियो सॼो ॾींहुं हुजे खोट चल ये पुठियां पो अगले जो ॾींहुं ई ढेर अदा तू इने के छड ये पन्नो वर आए मथो लिखी स्याणी ये हेठा लिखी त 5000 रुपया वरताई हां भाई स्याणी 5000 ये 5 ये 4 गोलड़ा हां भाई बुझो ये कर 5000 छाजा 15000 लिख रहा 15000 इतना किया निभागी सवत में दिन अब 15 लिख 15 हां दा 15000 लिखे हां हां 15 और 3000 लिख आगे बढ़ता है और 30 हुए पर लिखा हां 3000 ए दा ट्रे ए 11 गोलड़ा कारखाने जो कर्ज हाँ भाई 2500 रुपया 25 शहर वही पे वठी वही मुखा 500 रुपया 500 रुपया हो गए अदा 10000 रुपया दिया होया वो लिखीस एक बादशाह पेगे जो दारा को लिख रहा है इधर काकर कारा कराए जाता मुखे त एकड़ी गाल बुधायो भला हिन गोठ में कर्ज ॾियण जो क़ौमी प्रोग्राम खोलियो थो छा तहां ही मुखे दो बट जान छॾो हाणे यो कारो चिटो सियाणीअ जे मुंह ते थी वञी मलियास असां के बेवकूफ बणाए असां खां पैसा वठे हणी वञी मोह ते हणीस मोह ते ऐं इहो बि ॿुधाइस जादो अचे ई पई पोयां चइजांस जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद न छॾे वञीस हणीस मोह ते लिखियो मथा वसाई हाणे ॿुधा घणा पैसा वरतईस वसाई खां 5000 वरतम पहिरियां वरतासी 5000 अरे वो 5000 न लिखो सवन में लिखो सवन में जे तू 5000 लिखंदे हां त अंगूठो ॾेई सघंदासीं छा हां तू सवन में लिखो सवन में ॾेई बि त सघूं न पर वरता त 5000 अथई न जे 1000 लिखंदे त अंगूठो ॾेई सघंदासीं हां 1000 खे सवन में लिखो ऐं सवन खे रुपयनि में लिखो रुपयनि खे आधनि में लिखो ऐं आधनि खे पाइन में लिखो तब कोन मुया जो कर्ज लही सघंदो ॾाइण जो पर तोखे त ख़बर आहे न त ये धूतियूं आहिनि हां सियाणी खे तसली धोई फिटी कंदी ये लिखी वे हाणे वरी 1500 लिखो सियाणी कुछ खुदा जो खौफ कर हराम एतिरो खा जेको हजम थी सघई हाणे ये तू पंहिंजा वाइज़ बंदि कर तोखे जेको चवां थी न उहो लिख इने खां पहिरीं जो ॾाइणियूं पंहिंजा हथ ठोकिया खंदा लिखी अचे सो मुंहं ते हणनि तॾहिं त चवां थी कुझु असां वटि बि लिखियल हूंदो त कुझु ॻाल्हाइण जहिड़ा बि थींदासीं न त घर में ई कोन ॾाइणियूं वेहण ॾींदियूं ठीकु आहे अॻिते ॿुधा अरे गुलू गैरत जी ज़री भी कोन अथई अरे फैसलो थियला ते तहां जे ज़मीनो घिटीअ मो न गुज़रंदा
बुढ़ी न तो मरे पुनल तुझे अखिन जे सामने गुजरी वियो फुटा अद्दा रोके वे तो नत छा गुलो जोरो अञा भी परे कोन वियो हलू दली जऊंस था सटको लायूं था हथन जी ख़ारिश फुटा जे करे या गाल है तो वो हलऊं था दिखारियो था पुनल के रीह जा तारा हाँ हलिया हलिया रेस अकबर खाना ॾिसो रेस अकबर खाना ॾिसो पंहिंजे कमदार जो ॾाढ गुराम तू हुन जो वॾो नाई हिनखे ॻाल्हाइण ॾे ॿुधाए पुनल कंहिं इहा हालत कई अथव चओ ऐसा तव्हांजे ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे न इन मां साफ़ अंदाज़ो लगाए सघिजे थो त इहा बश अव्हांजी कयल आहे बंद कर पंहिंजी इहा बकवास बंद कर पंहिंजो बात गाड़ा छोरा और तोखे ख़बर आहे त तूं कंहिंजे साम्हूं ॻाल्हाए रहियो हैं हाँ एक खुदगर्ज़ ऐं मतलबी इंसान सां ज़बान खे लगाम दे पंहिंजी ज़बान खे और तुंहिंजी वॾनि में बि इहा जुरत न हुई जो मुंहिंजे साम्हूं वॾी आवाज़ में ॻाल्हाए सघां रेस अकबर खाना तव्हां हाणे असांखां असांजे ॻाल्हाइण जो हक़ ई खसे छॾियो आहे ॾाढ बि हिन सां थियल आहे ताईं बि ही आहे ऐं ॿुधो तव्हां हथ बि हिन जे ई मथां कयो वाह रेस अकबर खान वाह दाद ॾिबो तव्हांजे अदल ऐं इंसाफ़ खे अच पुनल हिते असांजी केर बि तव्हां न ॿुधंदो असां ग़लति दर ते पहुता आहियूं अदा आलम खान तुंहिंजो सौट हाणे तुंहिंजी इज़त धूड़ करे छॾींदो मिठल मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे तेरे छोकिरे जो कयां त कयां छा उथराए मारियो थमांसि पर उहो कोन थो सुधरे खुदा वॾा हिन सोट पुनल में ॿा न पहिरां कुझु लीमक हुयो पर हिन पादर खाइण खां पोइ उहो बि निकिरी वियो अथसि हाणे तूं ई ॿुधाए मिठल त अहिड़े माण्हू जो छा कजे बादल हाणे तव्हांखे इहा तकलीफ़ करण जी ज़रूरत न आहे राणा ऐं गुराम अहिड़ो पुंड पटींदसि जो ॾिसजांइ इहो पुनल ॻोल्हियो न लभंदो मां नथो चाहियां त राणा खान वारा मुंहिंजे सोट जो खानो ख़राब कनि मञा थो अदा आलम खान मञा थो त तव्हां पंहिंजे सोटनि जे भलाईअ में आहियो पर जॾहिं हू तव्हांजो चवण ई नथा कनि त पोइ तव्हां भतु कढो यारो भली मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झनि पर मां ई न कंदुसि हू मुंहिंजो खानदान आहे मुंहिंजो रतो आहे मां उनखे कीअं छॾींदुसि त पोइ एॾा बिगड़ी छो विया आहिनि सोटनि खे मां सुधारे छॾियां जे चाचा विच में टंग न अड़ाए हा त चाचा खां वधीक ट्रीको त न चाची जो हूंदो आहे मुंहिंजा बचड़ा मुंहिंजे बचड़नि खे आलम खान कुहे थो खल पुठी त लाहे छॾी अथसि बाक़ी पंहिंजे भाउ खे कुझु कोन थो चए मुंहिंजे बचड़नि खे कुहे आलम खान मुंहिंजे बचड़नि खे कुझु न चवंदो कर अहिड़े हे चाची तो ता घोर वञा मुंहिंजे अदा जी थाप चङो जो तूं वेठो आहीं के धारे जाड़ो इहो न कयो ज़िक्र आलम खान बादल बादशाह आहे हिन मथां कहिड़ी मयार आहे छॾे जी ख़ैर ईअं त खणी मल्हार खे ख़ुदा बचायो आहे पर अलाह न करे जेकॾहिं कुझु थी पवे सा त तूं पाण खे माफ़ करीं राजा मास्तर मां आलम खान जे हथां मरण वारो न आहियां या तुंहिंजी भुल आहे
ताला मुखे मारियो आहे। सुल्तान अल्लाह खणी मल्हार खे बचायो, पर ख़ुदा न करे जेकॾहिं कुझु थी पवे हा हिनखे त पोइ तूं पंहिंजे पाण खे माफ़ करीं हा। बाक़ी ही छा आहे, सॼो टाका टाका लॻो पियो आहीं। इहा मूं मार खाधी आहे। तूं मार खाधी आहे? मासी, इहा ॻाल्हि तुंहिंजे ऐं चाचे मास्तर जे सम्झ में न ईंदी। इहा ॻाल्हि अदा सुल्तान सम्झे थो। सुल्तान मल्हार जो मथो धक्कन खां पोइ फिरी त न वियो आहे? चाचा इन जो दिमाग़ कॾहिं सही हुयो जो हाणे फिरी वियो अथसि? सुल्तान तो ई त हिननि जो दिमाग़ फिराए छॾियो आहे। अदा असां कुझु बि कयूं था न, ॾो वरी तो मथां। अरे तूं त चुप कर, तो कहिड़े कहे चो वञी आला मारे छोरे था वञी विढ़। अदा मां न आहियां विड़ियो, खोटे कमदार वंगार अचे उनजे तरफ़ खां मिड़े ॿ टे धक मां बि आहियां मांसि। खाटी जी वंगार न को चवेव थो त तप चढ़ियो वञेव, बाक़ी झेड़े जे लाइ तयारु थियो वञो। अदा ही चवनि था सॼो झेड़ो असांजो हुजे, जेकॾहिं सॼो नथो मिले न त अध में भी हिसो अटकाइनि था। मासी मुड़स त फॾो न त जॾे जो जॾो। हा अब्बा, झेड़े खां सवा त तव्हांजी ज़िंदगी अजाई आहे। हाणे ख़ुदा खे मञो, पलांद जो न सोचिजो। चाचा हाणे पलांद न कंदासीं, हाणे कंदासीं फ़ैसिलो। जेकॾहिं आलम खान असां सां फ़ैसिलो न कयो पोइ त पलांद कंदा ई कंदासीं। हीअ दुनिया थो कोई कहे सां लहर लहर में लका आहे, लहर लहर में लका आहे, लहर लहर में लका आहे, लहर लहर में लका। हीअ दुनिया